अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल दौलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हाणे ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त दुलाब जे ईंदड़ नए एपिसोड में हिकु नओं मोड़ अचण वारो आहे, जिते तव्हांखे ॾेखारियो वेंदो त मंसूर खान ऐं मुराद खान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी पवंदा, छो जो मंसूर खान सां धोखो कयो वियो आहे त मुराद सां बि ॿिए तरफ़ वरी राज़न वारनि सां बि धोखो कयो वियो आहे। सभिनी खे धोखो ॾियण वारो हिकु कमीनो शख़्स शाहनवाज़ खान आहे। होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शाहनवाज़ खान हाणे तोतल खे चवंदो त तूं जेको आहे सो मुराद वटि वञ ऐं उन खां इहा हक़ीक़त पुछ त हुन जेको आहे मिठल खे किथे लिकायो आहे। तंहिंखां पोइ उनखे हक़ीक़त न ॿुधाईंदो ऐं उनखां लहण जी कोशिशि कंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुराद जो हाणे जेको आहे सो इतमाद मंसूर खान तां हटी वेंदो ऐं उन ते एतबार न कंदो, चवंदो त हीउ धोखेबाज़ माण्हू आहे। माण्हू जॾहिं कंहिं ते आशिक़ थी पवंदो आहे त हुन जूं ईअं वायूं बताल थी वेंदियूं आहिनि। हाणे मंसूर खान हेॾो वॾो माण्हू थी करे जेको आहे सो इहो ग़लति क़दम खयों आहे। हक़ीक़त इहा आहे त मंसूर खान इहो ग़लति क़दम न आहे खयों, बहरहाल जेको आहे सो मंसूर खान खे फासायो वियो आहे। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कूंज जेको आहे सो पंहिंजे घर मां तमामु घणो तंग थी चुकी आहे ऐं हू चाहे थी त मां तमामु जल्द हिन घर मां जेको आहे सो भाॼी वेंदसि। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोडल जेको आहे सो राज़न खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल सोडल राज़न उतां भाॼी निकिरंदो ऐं जेको आहे सोडल हुनखे कुझु बि न करे सघंदो। ऐं ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾेखारियो वेंदो त मीर जाफ़र ख़ान हिकु नई चाल चलण वारो आहे। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।